जिनके गहराई सां थोरो होशियार सां तवज्जो कजो इंशाअल्लाह तबारक व तआला मां तौफीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो जेका आयत तिलावत कई वई इन आयत करीमा जे अंदर अल्लाह अहकमुल हाकिमीन हिकिड़ी जमात ॾे इशारो करे ऐं सम्झाइण जो कुझु तरीक़ो इहो रखे त भई जेकॾहिं तव्हां ईमान आणणु चाहियो था ऐं तव्हां ईमान आणियो बि सही त तव्हांजो आंदल ईमान कहिड़ो कारगर ऐं कामयाबु थींदो, कहिड़े तरीक़े सां तव्हांजो ईमान हुजे। रहनुमाई कई असां दुनिया जे अंदर बि को बि कमु असीं कयूं था त उन कमु करण खां पहिरीं असांखे रहनुमाई कई थी वञे। मेडिकल कॉलेज हुजनि था, यूनिवर्सिटी हुजनि थियूं, वॾा वॾा सेंटर हुजनि था, जिन सेंटरनि ते तंहिं खे सिख्या ॾिनी वञे थी। ही मञी को पियो न मञी की कोन थी इन मञीअ जे पोखण जे लाइ तव्हांखे ओड़ा गुना जेके हारी तजुर्बेकार ज़मींदार हुजनि था उन्हनि खां तव्हांखे फ़सुल जे बारे पुछा करणी पवंदी, वरना बग़ैर पुछा जे बग़ैर रहनुमाई जे तव्हां मनी जे को फ़सुल पाए नथा सघो। न त पोइ डॉक्टर ओड़ा हुजनि था कंपनियुनि मां पहुची वञनि था। त मुंहिंजा अजीज़ दोस्तो त ही ईमान जो मसइलो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेकॾहिं तव्हां ईमान आणियो त तव्हांजो ईमान हुजे कहिड़े तरीक़े जो। तो फरमाए फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतु बिही फ़क़द इह्तदव। तव्हांजो ईमान ईअं ईमान आणणो हुजे जो सहाबा जो ईमान हुजे। जिन सहाबनि ईमान आंदो जेकॾहिं तव्हांजो ईमान उन सहाबनि वांगुरु हूंदो त तव्हांजो ईमान कामयाबी कामरान। तव्हांजे ईमान जो ईमान ईअं हुजे जीअं जनाब अबू बकर सिद्दीक़ जो ईमान हुयो, जीअं साईं सोणे उमर जो ईमान हुयो, जीअं ख़लीफ़ा सालिस दामाद रसूल सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन जो ईमान हुयो, जीअं हैदर कर्रार फातिमा जे शहज़ादे घोट सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जो ईमान हुजे ऐं 1.25 लाख जेके सहाबा गुज़रिया। तव्हांजो ईमान बि ईअं ई हुजे। तव्हांजो पहिरियों दरवाज़ो मुस्लमानी जो ईमान जो ईअं हुजे जो सहाबा जो आहे। नबी तक करे नबीअ खे तव्हां डायरेक्ट रसी नथा सघो, नबीअ जी तइलीम खे पहुची नथा सघो जेसीं ताईं तव्हां सहाबा जे दरवाज़े खे न खोलींदव। सहाबा चइजे छा के थो, सहाबा हुजनि केरु था? मन लकिय नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुमिनन व मात बिही। ॿिया लफ़्ज़ आहिनि मुस्लिमन। सहाबी जबुआ जेको नबी अलैहि सलाम सां मुलाक़ात करे। सही ॻाल्हि खे सम्झो पिया। जिन पंहिंजे अखियुनि सां जनाब मुहम्मद रसूल सल्लल्लाहु जो दीदार कयो हुजे पर हालत ईमान जे इस्लामीअ जे इनखे सहाबी ऐं मौत बि इस्लाम ते हुजेसि सहाबी जेको, वरना असां वारो अबू जहल हुयो, ॿिया खोड़ सां हुया जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कुझु वरी अहिड़ा जिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर त ॾिठो पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन ॾिठो, हुआ मुस्लमान। सम्झो पिया ॻाल्हि? हिकिड़ा उहे जिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो ईमान इस्लाम जी हालत में थिया सहाबी। हिकिड़ा उहे जिन नबीअ खे ॾिठो पर ईमान क़बूल कोन, इस्लाम क़बूल न थियो, थिया काफ़िर। हिकिड़ा उहे जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हुया बि मुस्लमान, नबी बि ज़िंदा हो बि ज़िंदा। नबी जो दौर हुननि जो दौर हिकिड़ो पर नबीअ सां मुलाक़ात कोन थी, सहाबी शर्त हासिल कोन करे सघिया। उनखे मख़ज़रम चइबो आहे, मुख़ज़रम। सम्झो पिया ॻाल्हि खे? मुस्लमान पर सहाबी कोन, नबी जो दौर आहे, हू बि उन वजह। तो मुंहिंजा अजीज़ दोस्तो कंहिं बि इंसान खे सहाबी जो लक़ब मिली वञे दुनिया जी वॾे में वॾी इंसान जे लाइ ख़ुशनसीबी आहे। जेको नबी इंसान थी वञे उहो इंसान वॾे में कामयाबु आहे, वॾे में हुनजी फज़ीलत को इंसान नबी थिए। पर को वरी इंसान
इहा बि वॾी मक़ाम फज़ीलत वारी ॻाल्हि हुजे थी। हाणे तव्हांखे ईमान जी त ख़बर पइजी वई, सहाबा वारो ईमान असां आणियो त इंशाअल्लाह कामयाबी कामयाब थींदी। अॼु ही जेको ॾिहाड़ो हले पियो जुमे जो ऐं जेको इहो महीनो हले पियो ज़िलहज जो, इन महीने जे अंदरि जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सहाबी, कुरान की किताबी शक्ल ॼाणण वारे सहाबी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु न बल्कि ॿिनि शहज़ादियूं यान जो घोट थियण वारो प्यारो सहाबी, मुस्लमान जो टियों ख़लीफ़ो, असांजे सिंध ताईं हुकूमत करण वारो सहाबी, अफ्रीका के जबलन के क्रॉस करण वारो सहाबी साईं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला जी शहादत जो ॾिहाड़ो अदा ज़िलहज। मुख़्तसर तारुफ कराईंदा हलूं साईं जिन जो नालो हुयो उस्मान बिन अफ़ान बिन अबिल आस रज़ी अल्लाह ताला। ॾाॾाणी निस्बत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां वञी मिले त अब्दुल मनाफ आहे नस्ल में, ॾाॾाणी नानाणे नस्ल में। तवज्जो कयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो पीउ जो नालो आहे जनाब अब्दुल्ला, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो वालिद आहे उन जो नालो जनाब अब्दुल्ला। तवज्जो कयो, उन जी जाड़ी भेण सम्झो था न सिंधीअ में गॾिजा वारा, हिकु टेम ते हिकु ॾींहुं वक़्त टेम जे सिर्फ़ु सेकंड ऐं मिंट जो फ़र्क़ु हुजे उनखे जुड़वा चइबो आहे। उन जी भेण यानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी थे, उन जी कुनियत उम्मुल हकीम बैज़ा जनाब उस्मान रज़ी अल्लाह ताला जी सगी नानी है। मालूम छा थियो, सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला जी नानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी, त अंदाज़ो लगायो अब्दुल मुतलब जी थी। ॾाॾाण रिश्तो भी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिले पियो, नानाण जो रिश्तो तो मिले पियो, सगी पुफी एॾा नानी, त अंदाज़ो लगायो। कुनियत हुयसि अबू अब्दुल्ला। तारीख़ जे किताबनि में अचे थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मे रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम करायो सैयदना उस्मान सां रज़ी अल्लाह ताला अन्हु। उन मंझि हुनखे पुटु थियो अब्दुल्ला, हुन जो नालो रखियो वियो, जंहिंजे जवानीअ जे बारे में मुअर्रिख़नि जो इख़्तिलाफ़ आहे। पर कुछ सियर जा किताब लिखण वारा जेके तारीख़ दान हुजनि था, मुअर्रिख़ जेके चइजे थो, उन्हनि इहा ॻाल्हि साबित कई आहे ऐं शायदि इन ॻाल्हि में मूंसां केरु इन्फ़िरादियत रखंदो हुजे त अब्दुल्ला नाले नस्ल मज़ा सिलसिलो ऐं नस्ल हलंदो रहियो। इन जे त न असांजे सिंध जे अंदरि जेके सैयद सुहारा हुजनि था, तिन जी अगरि ॻोल्हा कई वञे सिलसिला नसब जी, शुजरा ऐं हुजरे जी, त हसनैन सां मिले थो सही। पोइ के गीलानी हुजनि था, के जीलानी हुजनि था, के राशिदी हुजनि था, के काज़मी हुजनि था, के कातियार हुजनि था, के लकियार हुजनि था, बहरहाल के सादात हुजनि था, जेके नस्ल अलॻि अलॻि हुजनि था शाह ऐं सैयदनि जा। पर उनजो असुल छा आहे? हसनैन यानी सैयदना हुसैन ऐं सैयदना हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु। पर मुंहिंजा भाइर ऐं बुज़ुर्गो, जिते हूअ बि नबी जी न्याणी फातिमा ज़ोहरा जो रज़ी अल्लाह ताला अन्हा, असांखे उन जे नस्ल जी त ख़बर पई, असांजे सिंध जे अंदरि सैयद सुहारा जेके उन नस्ल सां मिलनि था। पर मुंहिंजा अजीज़ दोस्तो भाइर ऐं बुज़ुर्गो, छा नबी जूं न्याणियूं टे ॿियूं बि न हुयूं? ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा, रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा, फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा त नबी अलैहि सलाम ॾाढी न्याणी हुई, शहज़ादी हुई। उन जो नस्ल त बरक़रार आहे, पर हुन जे नस्ल जी कंहिंखे ख़बर आहे या न? असांजे अंदरि हिकिड़ो मुस्लमान जो टोलो चवण वारो पंहिंजे पाण खे नबी अलैहि सलाम जे टिनि न्याणी जो इनकार था कनि। साईं शायदि तव्हांखे ख़बर हूंदी, हिकिड़ी न्याणी खे साबित था कनि, फातिमा ज़ोहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। बाक़ी चवंदा नबी जूं टे न्याणियूं हुयूं ई न। पर तव्हांखे अॼु ॿुधाईंदा हलूं
असांजे पाकिस्तान जे अंदर पीर जूं वॾे में वॾियूं गादियूं ॿ आहिनि। हिकिड़ी जेका पीरनि जी गादी हुजे थी सैयद सुहार जी गादी हुजे सिंध जे अंदर, उहा आहे राशिदी खानदान जंहिंजूं ॿ शाखूं हुजनि थियूं। हिकिड़ी पीर झंडे जे अंदर हुजे थी, पीर यासीन वारनि जी, पीर झंडे वारनि जी। ॿी वरी हुजे थी इन ई साॻे खानदान जी जेका गादी हुजे थी उहा पीर ॻोठ में हुजे थी जेके पीर पादार हुजे थो पग वारियूं थियूं। इहो साॻियो नसब वॾे में वॾी गादी, इन जो सिलसिलो नसब जारी आहे। पर इन सां गॾोगॾु पाकिस्तान जे अंदर हिकिड़ी ॿी गादी हुजे थी, उहा हुजे थी बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी, मखदूम बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी, जेको हींअर मौजूदा जेको वज़ीर ख़ारजा आहे, मखदूम शाह मोहम्मद कुरैशी। शायदि इन जी सिलसिला नसब खे ख़बर न हुजे, पर इन जो सिलसिलो नसब हलंदे 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 फिरंदे घुमंदे अची मिले थो जनाब उस्मान रज़ी अल्लाह ताला जे पुट सां। माना ये कंहिंजे नस्ल में थिया बि साईं अब्दुल्ला जेको नालो हुयो हज़रत उस्मान जे पुट जो, उमे रुकिया जो औलाद हुयो, उन मज़ा इहो सिलसिला आहे सभु। मुंहिंजा अॻे दोस्त हेॾा ही बि असांखे यादि हुजणु खपे थोरा भूल। बहरहाल तारीख़ जे मुअर्रिख़नि इख़्तिलाफ़ कयो त अब्दुल्ला नाले हज़रत उस्मान जो शहर उन ॾींहुं ते गुज़ारे पियो, किन चए त न किताब मौजूद आहिनि ॿिन्ही तरफ़ जा मुतालो करे सघिजे थो। बहरहाल मुंहिंजा दोस्त उस्मान रज़ी अल्लाह जो नालो हो अबू अब्दुल्ला, कुनियत हुनजी ज़ुन्नूरैन, ॿिनि नूरनि वारो। ॿ नूर हुनखे कीअं मिलिया? मुस्तदरक के हाकिम जी सही रिवायत आहे, मुस्नद अहमद में आहे, अल्लामा अलबानी रहमतुल्लाह अलैहि ने सही कयो आहे। चए थो लम यजमअल्लाह बैन इब्नतै नबिय्यिन लम्मा खलक़ल्लाहु आदम, अल्लाह तबारक व तआला आदम खां वेंदे जनाब ईसा औलाद ताईं 1.25 लाख नबी मोकिलिया, पर कंहिं बि इंसान खे इहो शरफ़ न हासिल थियो त हिकु नबीअ जूं 2 न्याणियूं निकाह में मिलियूं। आदम खां वेंदे पर केसी ताईं अन तक़ूम सा, क़यामत ताईं ई कोन थींदो, जेके नबी ताईं ईंदे ई कोन। दज्जाल पैदा थींदा, मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जहिड़ा कूड़ा ऐं कज़ाब पैदा थी सघनि था। माना आदम खां वेंदे क़यामत जे सिजत ताईं को अहिड़ो इंसान ख़ुशि नसीब न आहे जेके 2 न्याणियूं नबी जूं मिलियूं हुजनि। इहो उस्मान रज़ी अल्लाह ताला एॾी त मोहबत नबी अलैहि सलाम सां जो नबी न आहे जो पहिरियां निकाह नबी अलैहि सलाम उस्मान सां करायो वञे न्याणी। अञा नबी न आहे त उमे रुपए जो निकाह पहिरियां थियो असां। तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजा दोस्त, पैदाइश कॾहिं थी असांजी जी? पैदाइश थी आहे आमुल फील, यानी उहो साल जंहिं साल अबरा बादशाह हाथी जो लश्कर वठी करे हमलो कयो। 6 साल पोइ नबी अलैहि खां 5 साल नंढा आहिनि। घणा साल साईं? 5 साल नंढा आहिनि उस्मान रज़ी अल्लाह ताला। उन खां पोइ मुंहिंजा दोस्तो मनाक़िब सीरत जे किताबनि जे अंदरि वॾी फज़ीलत रखियल आहे हज़रत उस्मान में, वॾी फज़ीलत आहे जंहिं फज़ीलत खे मुख़्तसर असीं तव्हांखे रखूं था। नबी अलैहिस्सलाम हज़रत उस्मान खे हिकु न ॿ न बल्कि केतिरा ई चकर पंहिंजी नबूवत जी ज़बान सां फरमाया उस्मान फिल जन्नत, उस्मान फिल जन्नत। उस्मान नवाल ॾे आया हूं, कमदार हूं, गरीब हूं, मिस्कीन हूं, मके जा सतायल हूं, अजनबी इलाइक़ो हुजे तो मुस्लमाननि खे मिठे पाणी पीअण लाइ पाणी जो ढुक नसीब न आहे। उस्मान वारो कर मुस्लमाननि जी मदद कर। खुदा जी ज़ात जो कसम, हदीस जा किताब मौजूद आहिनि। साईं उस्मान तिजोरी खोले थो ऐं पैसे जा ढेर लॻाए थो, साईं मुंहुं ख़रीदो मुस्लमान जो। मस्जिद नबवी नंढी आहे, नबी अलैहिस्सलाम फरमायो उस्मान मुस्लमान खे तंगी थी वई आहे, मस्जिद नंढी आहे, मस्जिद खे कुशादो कयो वञे, मस्जिद खे वसी ऐं वॾो कयो वञे, मदद ऐं ताउन जी ज़रूरत आहे। उस्मान तिजोरी खोले थो रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं मुस्लमान जे लाइ मस्जिद खे वसी करे थो। तव्हां अंदाज़ो लॻायो नबी अलैहिस्सलाम जंग लाइ निकिरनि था, जंग उसरा ज़ातुल उसरा। नबी अलैहिस्सलाम फरमायो भाई को आहे जेको अॼु इन जंग में मदद करे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह उनखे जन्नत जी बशारत ॾे। घुमंदो ज़मीन ते हुजे पर हुजे जन्नती। साईं उस्मान भॼे थो, हिकु न ॿ न हज़ार जी तादाद में पैसा ॾे थो ऐं मदद मुस्लमान में करे थो। तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्ग, सैयदना उस्मान नबी अलैहिस्सलाम हिकु ॾिहाड़े जबल उहद ते चढ़नि था। जेॾी महिल जबल उहद ते चढ़िया त जबल उहद हरकत कई। पाण करीमन छा फरमायो? उस्कुन या उहद
छा फलैस अलैक इल्ला नबियुन व सिद्दीकुन व शहीदान, छा तोखे इहा ख़बर न आहे त तुंहिंजे मथां हींअर धरती जे भले में भला इंसान नबी मुहम्मद, सिद्दीक़ अबू बकर ऐं ॿ शहीद, उन मां इशारो हुयो कहिड़े, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु ऐं सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहो उस्मान रज़ी अल्लाह अन्हु वॾी फज़ीलत वारो, वॾे मक़ाम वारो, तव्हां अंदाज़ो लॻायो त अॼु मुस्लमाननि खे इहो ॾियारो यादि बि आहे कि न, त हिन ॾियारे ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन शहज़ादे ऐं इन न्याणे खे कहिड़े तरीक़े सां शहीद कयो वियो। माण्हू एतिराज़ कनि था, तरह तरह जा एतिराज़ कया विया, चऊं भाई चङे बदर वारे ॾियारे सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु कोन हुयो, ख़ुदि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु ॾिनो। ऐं ख़बर छाजे करे कोन हुयो, इस्लाम जी पहिरीं जंग हुई, मुस्लमान खे ज़र ते निकिरण जी, पर उन ॾियारे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना उस्मान खे चयो, उस्मान तूं कोई तेरह, मुंहिंजी न्याणी तुंहिंजी घरवारी रुक़ैया बीमार आहे, या बीमार आहे, तुंहिंजो इलाज कर तूं तेरह। होॾा जंग जी लॻी पई आहे, जंग जी ख़ुशी आहे, सहाबा जो वापसि अचनि, उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾिसे खणी ॾिसे हालत या नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशीअ जी, पर हिते ख़बर पई त रुक़ैया रज़ी अल्लाह तआला जान खे छॾे वई। अंदाज़ो लॻायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन जे करे जंग बदर में हज़रत उस्मान कोन हुयो। जंग उहद जे ॾियारे इस्लाम जी ॿी जंग 3 हिजरी में लॻी, जेका इंतकामी जंग हुई, उन ॾियारे बि इहो चयो वियो, छा चयो वियो, चयो वियो त भाई उस्मान रज़ी अल्लाह जंग उहद वारे ॾियारे कोन हुयो। हिन जो जवाबु ॾिनो वियो, हिन जो जवाबु ॾिनो सैयदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह ताला, सही बुखारी सही मुस्लिम, जामे तिरमिज़ी, मुस्तदरक हाकिम, सही इब्न हिबान, हर हदीस से किताब तव्हांखे मिलंदो, उन में अचे थो त हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर चयो, तव्हां एतिराज़ कयो था सैयदना उस्मान ते त भाई इहो रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग उहद में भॼी वियो, ऐं जंग उहद में तव्हांखे ख़बर आहे मुस्लमान खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बिहारियो, 50 खां 70 मुस्लमान बिहारे, त हाणे हिते बीहो, हिते मोटिजो न, हेॾा होॾा न थिजो। मुस्लमान जी थोड़ी सुस्तीअ जे करे, थोड़ी इज्तिहादी गलतीअ जे करे मुस्लमाननि चयो त काफ़िर विया भॼी, हारजी विया, हुनजो माल ग़नीमत मेड़ियो, कुझु साल बीठा रहिया, ऐं पोइ थियो ईअं ई, जेके हेठि लथा उन्हनि माल बि मेड़ियो, मुस्लमाननि माल बि मेड़ियो, त परियां खां ओचितो हमलो करण वारे में ख़ालिद बिन वलीद ऐं इकरमा बिन अबी जहल हुयो, जिन अचानक पोयां खां हमलो कयो उन साॻे वादी घाटीअ जे अंदरि, ऐं जेके सहाबी मौजूद हुया उन्हनि खे, ऐं लॻभॻि 70 खनि सहाबी शहीद कया विया। शहीद कया विया, हालत इहा हुई जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अकेला हुया, सहाबी के हेॾा भॼिया कि हेॾा भॼिया जा पिया थी विया हुया, मामलो अहिड़ो हुयो, अचानक हमलो थी पियो हुयो, ऐं कुझु सहाबा शहीद कया विया, कुझु सहाबा चयो हाणे असां शिकस्त खाई छॾी आहे, असांजी हार आहे, उहे वरी मदीने वापसि अची विया हुया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मौजूद हुयो, जेके सहाबी उते मौजूद हुया, हेॾा अबू जहल वारा नारा हया, अबू सुफियान वारा नारा हया, वेठा हा लिकियल, जो किथां वियो अॼु मुहम्मद ऐं उमर आहिनि किथे, अॼु असां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करे छॾियो, असां हिन करे छॾियो, हिन करे छॾियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जवाबु न ॾिनो, जवाबु न ॾियो, जंग जो हालात कहिड़ो हुया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में इहे ॻाल्हियूं हलियूं, हज़रत उस्मान वारा हुते पहुची चुका हुआ, उन्हनि खे ख़बर न हुई, हू इहो सम्झी करे निकिता त जंग असीं हारजी चुका आहियूं, इन करे वापसि कया, इन करे वापसि कोन त नबी खे अकेलो छॾे विया हुया। त मुंहिंजा दोस्त इहे हालात हुयूं जेके सैयदना उस्मान ते ॿिया तरह तरह इल्ज़ाम लॻाया विया, इहे कई इल्ज़ाम लॻाया विया त बनु उमैया ते माण्हुनि खे पंहिंजे पाण ते रखियो, अॼु बि इल्ज़ाम लॻनि था, अॼु बि चवनि था भाउ माण्हू पंहिंजनि खे सुधारिनि पिया, ॿियनि खे ॼणी कुझु कोन था, तरह तरह जा इल्ज़ाम लॻाया विया त बनु उमैया ख़ानदान खे सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾियूं वॾियूं उन्हनि खे पोस्टूं ॾिनियूं, ऐं वॾा वॾा उहिदा ॾिना, वॾियूं वॾियूं डिग्रियूं ऐं नौकरियूं उन्हनि खे ॾिनियूं, बाक़ी ॿियनि सभिनि सहाबा मुग़ैरा पिन, जेको शोभा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिया जेके अमर बिन आस जेके ॿिया सहाबी हुया, इन्हनि खे हुननि लाइ छॾियो, अबू ज़र ग़िफ़ारी खे रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हज़रत उस्मान पंहिंजे मदीने शहर मां कढी करे ॿाहिरि जला वतन करे छॾियो आहे, हुनखे इलाइक़े में ॿाहिरि कढी छॾियो आहे। इहे सभु जा इल्ज़ाम बेबुनियाद हुया, इनजी का हक़ीक़त कोन हुई। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो ऐं बुज़ुर्गो, ॻाल्हि खे सम्झो, अहिड़ा इल्ज़ाम रखी करे सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला खे शहीद कयो, शहीद करण कहिड़ो तरीक़ो इख्तियार कयो, इन खां पहिरीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाए चुका हुया, या उस्मान इन्नहु लअल्लाह ताला इन्नल्लाह युकम्मिसुका कमीसन, ऐ उस्मान अल्लाह तबारक व तआला तरफ़ां तोखे हिकिड़ी नबूवत जी कमीस पाराई वेंदी, फ़इन अरादुक, ॿी रिवायत में अचे फ़इन अरादल मुनाफ़िकून, हे मुनाफ़िक जेके माण्हू हुजनि था, जेके ख़वारिज माण्हू हुजनि था,
ये इरादो कंदा इन जी नियत ऐं तमन्ना आरज़ू इहा हूंदी त तुंहिंजे इन चादर खे लाहिनि जिनी तोखे ख़लीफ़े खां लाहिनि फला तख़ल इन जे चवण ते तूं इहा चादर न लाहिजे पंहिंजे पाण खे जेको मासूम न कराइजे या नबी सां ॿुधाए चुका हा पहिरियां इन खां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हांखे अर्ज़ु रखूं त सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला खे शहीद कहिड़े तरीक़े सां कयो पियो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला जेके ख़लीफ़ा थिया आहिनि 24 हिजरी में थिया आहिनि ऐं 25 हिजरी ताईं दौरे ख़िलाफ़त हले थी कोई जे बहाना कया विया बहाना करण खां पोइ सैयदना उस्मान रज़ी अल्लाह तआला जे जेके बहाना कया विया माण्हू मुखालिफ़ थी विया जाम तव्हांखे थोरी फज़ीलत ॿुधाईंदा हलूं त उस्मान रज़ी अल्लाह तआला ग़मगीन हुआ उम्मे रुक़ैया रज़ी अल्लाह तआला जे जहान खे छॾे वई त नबी अलैहि सलाम उस्मान रज़ी अल्लाह तआला खे ॾिठो त लुड़क हुनजा किरनि पिया रोए पियो नबी अलैहि सलाम आया उम्मे कलसूम सां निकाह कराया वो कीअं कराई वो इहे तो अचे हदीस में अचे थो हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला आयो अची करे छाजे करे हज़रत उमर रज़ी अल्लाह में न्याणी जेका हफ्सा रज़ी अल्लाह तआला हुई उहा बेवा थी उमर आयो सॼो अबू बकर सिद्दीक़ जी साईं मुंहिंजी न्याणी हफ्सा रज़ी अल्लाह तआला अन्हा हींअर बेवा थी चुकी आहे ऐं पीउ आहे ग़ैरतमंद आहे मुझी इज्जत जो मसलो है मुझी या गैरत अबू बकर मुझी न्याणी तू वठ मुझू रात जो निंडू हराम है साईं अबू बकर जो जवाब तो के ॾिनुसि हिकु ॾिहाड़ो ॿ ॾिहाड़ा 3 ॾिहाड़ा गुज़रिया मुस्लमानो गौर कयो इहो त पीउ हुयो जेके एॾो दर्द ऐं तमन्ना ऐं आरज़ू रात जो निंडू पीटणु छाजे करे त न्याणी जवान घर जे अंदरि मौजूद आहे पीओ हली करे कयो तो अंदाज़ो लगाए केॾी वॾी ॻाल्हि सैयदना अबू बकर जवाब न ॾिनो हिकु ॿ ॾिहाड़ा गुज़रिया वरी साईं घुमंदे फिरंदे अकेलाई जी हालत ॾिसी करे उस्मान रज़ी अल्लाह तआला वटि आया साईं उस्मान तूं मुंहिंजो दोस्त आहे भाउ आहे पगमट यार हिकिड़ो अर्ज़ु आहे मुंहिंजा भाउ मुंहिंजी न्याणी तोखे ख़बर हफ्सा रज़ी अल्लाह तआला जेका अॼु बेवा थी चुकी आहे रात जो निंडू फिटल हुअनि बेचैनी ऐं बेकरारी हुजे थी ऐं नई जवान न्याणी खे घर में विहारे नथो सघां साईं मुंहिंजी इल्तिजा हुजे त तव्हां मुंहिंजी न्याणी सां निकाह कयो उस्मान रज़ी अल्लाह तआला जो तव्हांखे सोचे जवाब ॾींदुसि साईं उमर खे ॾाढो ॾुख थियो जे अबू बकर त हली वियसि जवाब न ॾिने वरी हिन जो त सोचां थो हिकु ॾिहाड़ा ॿ ॾिहाड़ा 3 ॾिहाड़ा गुज़री विया जवाब न मिलियो हज़रत उस्मान साईं पंहिंजे साथियुनि सां ॻाल्हि कई त साईं उमर हीअं ॻाल्हियूं करे पियो साथियुनि इहा ॻाल्हि जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुचाई जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला खे घुरायो जे उमर तो इहा पेशकश कई आहे हज़रत उस्मान खे कुझु चयो आहे जे साईं मूं चयो आहे छा चयो आहे कि मूं पंहिंजी न्याणी हुनखे पेशकश कई आहे जे उमर जेकॾहिं तुमखे उस्मान खां वधीक न्याणो मिले त केॾो भाई उस्मान खां वधीक रज़ी अल्लाह तआला तोखे न्याणो मिले त केॾो भाई ऐं उस्मान खे तोखां वधीक जॾहिं सोहरो मिली वञे त तूं केॾो भाई जिसे ॻाल्हि आउं सम्झुसि न कि उस्मान खां वधीक तोखे जेकॾहिं न्याणो मिले त आउं तुंहिंजो न्याणो चालू तूं पंहिंजी न्याणी जो निकाह मोहम्मद रसूलुल्लाह ऐं उस्मान खे तोखां वधीक जॾहिं सोहरो मिले त आउं पंहिंजी उम्मे कलसूम न्याणी जो निकाह उस्मान सां करायां तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजा आज़ीज़ दोस्तो अॼु माण्हू इतराज़ कनि था अॼु तरह तरह जूं ॻाल्हियूं कनि था त बाबा हे खाइण हुया हे त हिन जी पाण बि पंदी हुई आउं तव्हां खां पुछां थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक आहे या न नबी जूं घर वारियूं पाक आहिनि या न पोइ हिकु मिंट लाइ अचे या नबीअ जे बिस्तरे जे हेठां चादर के हेठां नबी अलैहि सलाम वटि जेके नबी जूं न्याणियूं हुजनि उहे बि पाक नबी जूं घर वारियूं बि पाक पोइ नबी जूं न्याणियूं बि पाक पोइ नबीअ जी न्याणियुनि खे मिलण वारा शहज़ादा बि पाक हूंदा कि न हूंदा साईं हे रिश्ता कंहिं कराया आहिनि आसमान ते अल्लाह कराया आहिनि नबी अलैहि सलाम 2 न्याणियूं तव्हां अंदाज़ो लॻायो हिकु ॾिहाड़े छा थो थिए हदीस जे किताबनि में अचे थो जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलंदा हज करण सां हज जो करण हलिया उते सुलह हुदैबिया मक़ाम ते मुशरिकन रोके छॾियो
साईं तव्हांखे हज करण अंदरि छॾींदासीं, कुझु ॻाल्हियूं कंदासीं। नबी अलैहिस्सलाम मोकिले थो, कंहिंखे थो मोकिले, उमिरि तूं वञ, जे साईं तव्हांखे त ख़बर आहे आउं जज़्बाती माण्हू आहियां, जेकॾहिं हिननि माण्हुनि तव्हांजे शान जे अंदरि या अल्लाह जे शान जे अंदरि या किताबुल्लाह जी गुस्ताखी करे वॾी उमिरि जी तलवार रुकी न सघंदी। मुंहिंजा साईं उस्मान खे मोकिलियो, दिलि जो नरम आहे, बर्दाश्त हिन में जाम आहे, सब्र हिन में जाम हुजे थो, सब्र इस्तक़लाल हुजे थो, हिनखे तव्हां मोकिलियो। जनाब मोहम्मद रसूल फरमायो, उस्मान तूं वञ, कुरैश वारे काफ़रनि खे सम्झा वञी करे त अॼु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ इरादो नियत खणी करे हज जी आया आहिनि। ई का बि इरादो नियत न आहे तव्हां सां ॻाल्हियूं थींदियूं ऐं ॻाल्हियुनि ते तव्हां अचो, असीं हज करे वापसि वेंदासीं। साईं उस्मान वञे थो, तॾहिं अचानक इहा ख़बर पहुचे थी, जनाब मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ख़बर पहुचे थी, साईं तव्हांजे न्याणे जनाब उस्मान रज़ी अल्लाह ताला खे शहीद कयो। इहा ॻाल्हि पहुचे थी, नबी अलैहिस्सलाम वेठल हुया, लही पिया, पाण करीबन पंहिंजो हथ नबूअत जो हिंज रखियो, दुनिया वारो गौर कयो, पाण करीबन फरमायो, साईं अली अबू बकर हे हथ प्यारो हुजे थो कि न हुजे थो, जो साईं हे हथ प्यारो आहे, हिन हथ तां असीं कुर्बान वञूं, जो साईं हे हथ कंहिंजो आहे। नबी अलैहिस्सलाम पुछनि पिया पंहिंजे सहाबा खां, जो साईं हे हथ बि तव्हांजो आहे, जो साईं हे हथ कंहिंजो आहे, जो साईं इहो बि हथ तव्हांजो आहे, चई न न, अॼु मुहम्मद रसूलुल्लाह जेकॾहिं हिन घड़ीअ मक़ाम ते बीठल आहे, हे मुहम्मद रसूलुल्लाह जो हथ हुजे थो, हे हथ हुजे थो उस्मान जो, तव्हां उनखे ईअं न सम्झो, हिन हथ ते बैत कयो, यानी मूंसां बैत कयो ऐं उस्मान जी बैत कयो, पाण इहे वापसि मदीने न हलंदासीं जेसीं ताईं मके हलूं, काफ़रनि खां सद उस्मान जो बदिलो वठूं, मरण ऐं जीअण जो बदिलो वठी करे पोइ वापसि हलंदासीं। तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिकिड़ो त सहाबी एॾो जोश में अची वियो हुयो, एॾी त हुनखे ख़ैरत अची वई, जो मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हालत ॾिसी करे पाण करीबन ॾकनि पिया ऐं जज़्बात जी हालत हुजनि। इहा नबी अलैहिस्सलाम बैत कॾहिं न वरिती हुई, तव्हांखे ख़बर आहे, नबी अलैहिस्सलाम जी न्याणी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पुठ ते ज़ालिमनि जो तीर हयो, अम्मा ज़ैनब पेट सां हुजे थी, तीर लॻे थो, अम्मा ज़ैनब किरी पई ऐं इन हालत में बाक़ाइदगी सां शहीद थी वई, पर नबी अलैहिस्सलाम बैत न वरिती। अमीर हमज़ा खे जंग अहद जे ॾिहाड़े कतरा कतरा कयो वियो, पर नबी अलैहिस्सलाम इहा बैत न वरिती। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, किनाह जो मुस्लमान जो ईमान तव्हां गौर कयो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, नबी अलैहिस्सलाम हिकिड़ो हथ पंहिंजो करार ॾिनो त ॿियो हथ उस्मान जो करार ॾिनो। अंदाज़ो लॻायो इहा मोहबत हुई या न हुई, मरण ऐं जीअण जो वचन कयूं, नबी अलैहिस्सलाम जी मथां ओजरी उछलाई वई, नबी अलैहिस्सलाम खे मके मां कढियो वियो, नबी अलैहिस्सलाम खे दर बदर कयो वियो, नबी अलैहिस्सलाम खे जेल जे अंदरि रखियो वियो, साईं जेल जे अंदरि, पर पाण करीबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो वाइदो सहाबा खां न वरितो। ख़ुदा जी ज़ात जो कसम, जंगे बदर जे ॾिहाड़े कहिड़ा कहिड़ा मसला थिया, पर पाण करीबन इहो वाइदो न वरितो। एॾो उस्मान प्यारो, एॾो उस्मान प्यारो, जिन ॻाल्हि पुख़्ती न आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत वरिती ऐं वाइदो वरितो, आसमान खे हरकत आई, नबी अलैहिस्सलाम अञा इन मरहले में हुजनि, अञा बैत वठनि पिया। हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे सलमा बिन अक़व रज़ी अल्लाह ताला अन्हु, पहिरियां आयो, अल्लाह जा नबी पहिरीं बैत आऊं वठंदुसि, जेकॾहिं तीर लॻे तव्हांजे मूंखे लॻे, वरी वञे थो साहबनि बैत कई, वरी मोटी आयो, वरी बैत करे थो, वाइदो वठे थो, वरी वियो, अल्लाह जा नबी माउ जो पुटु, हां टियों चकर अचां थो, बैत कयां थो, पोइ अल्लाह जा नबी उस्मान खे शहीद कयो वियो आहे, ऐं 3 चकर बैत तव्हां सां कयां थो, ईअं ई वापसि न हलंदासीं, जान जिगर मुंहिंजो अॻियां हूंदो। तव्हां अंदाज़ो लॻायो, इहे सहाबा हुया जिन नबी अलैहिस्सलाम जी ज़बान जे हरकत ते ख़ुदा जी ज़ात जो कसम जंग अहद लॻल हुजे थी, हिकिड़ो सहाबी अचे थो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बचाइण जे लाइ, दुश्मननि हमलो कयो आहे, सहाबी सभु निकिरी विया हेॾां, सिर्फ़ 12 सहाबी अंसारी रहनि था, जेके नबी अलैहिस्सलाम जे खच्चर खे चारों तरफ़ फिरी बीठा आहिनि। हिकिड़े सहाबी खे तीर लॻो, वरी तीर लॻो, हथां जो तीर वहंदा विया, ख़ुदा जी ज़ात जो कसम, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बीठो जे फौलाद जी पिया कहिड़ा दीवार हुजे, पंहिंजे हथ खे बाक़ाइदा तीरनि सां छॾी करे छॾी, उनजो हथ कतरा कतरा थी, पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम